महांगाई जे हिन दौर में चटपटिन ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चेहरे ते मुर्कूं विखेरण जी कोशिश कंदासीं। शादी बिजली जे जोड़ वांगर आहे, सुठे नमूने लॻी वई त रोशनी रोशनी जन्नत सॼी ज़िंदगी धमाका झटका शोला बाहि जा गोला। नई तहक़ीक़ मुताबिक़ औरत खे राज़ ॿुधाइण खां बहितर आहे त माण्हू मस्जिद में ऐलान कराए छॾे। बेशक प्यार उहा वाहिद बीमारी आहे जंहिंमें सड़ियल वांगुरु जहिड़ो महबूब हसीन लॻंदो आहे। हर शादी में हिकु माई अहिड़ी बि हूंदी आहे जेका नोट करे रही हूंदी आहे त कहिड़ो छोकिरो कहिड़ी छोकिरी सां घणो फ्री थो थिए। जेतिरो वक़्तु तोखे हासिल करण लाइ बर्बाद कयोसीं, एतिरो वक़्तु अगरि बसरनि जो गारो लॻायां हा त अॼु मालो माल हुजां हा। नई तहक़ीक़ मां मालूम थियो आहे त साबुण भले कहिड़े बि रंग जो हुजे पर उन मां गिजी अछे रंग जी निकिरंदी आहे। आउं एतिरो शरीफ़ आहियां जो कंहिं छोकिरी खे ॾिसी हिकिड़ी अखी बंदि करे छॾींदो आहियां। माण्हू होटल ते मानी खाइण माली ईअं फोटू अपलोड कनि था ॼण असां घर में पलाल खाईंदा आहियूं। सिंधियुनि जो इश्क केॾो त अदब वारो आहे, माण्हू जे साम्हूं महबूब खे अदी चवंदा आहिनि। मां एतिरो त सिंगल आहियां जो कॾहिं कॾहिं विहाणे खे भाकुर पाए चवंदो आहियां, जानू अॼु त वाजी पई लॻी।